नासिम घोटकी जे टाउनी प्लाट वर्च मुबैना तौर कार्रवाई इल्जाम हेठ कतल कयल नौजवान अरबील उमर जे वासन कातलन जी गिरफ्तारी लाइ थाने अॻियां लाश रखी एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सील समथा जब्बार महर जी हिन रिपोर्ट में। घोटकी में जो टावरी प्लान वट अरबेल महर के बेदर्दी से कतल किया वियो, जंहिंजी घोटकी ए सेक्शन पुलिस जो एफआईआर नथी दर्ज करे। इन हवाले से अरबेल महर के वारसन पारा घोटकी के ए सेक्शन थाने के अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो किया। इन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं छा चवणु आहे। एसपी के अपील कयूं था त असांजो गबरू जवान कुई सटियो वियो आहे ऐं एसएचओ चए थो त असां एफआईआर पंहिंजी सरकारी कंदासीं। छो असां उनजा वारिस न आहियूं बीठा जा। असांजो गबरू जवान नाजाइज़ी कतल कियो आहे, एफआईआर भी सरकारी कटी थी वञे। इहा हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे कानून जे तहत भी। एसएचओ पैसा वठी पुलिस खून लोड़ण चाहे थी असांजे गबरू नौजवान जो। असां अपील था कयूं त असां इंसाफ़ कयो वञे। उहो असांजो आइनी हक़ आहे, कतल थियो आहे नौजवान असांजो गबरू जेको आहे कुई सटियो अथऊं। इहा असां अपील था कयूं एसएचओ साहब खे ऐं जेके आला अमलदार आहिनि उन्हनि खे असां अपील था कयूं असांजो जेको आहे एफआईआर वरिती वञे। असां पुरज़ोर अपील कयूं था पिया त असांजो जेको आहे एफआईआर वरिती वञे, न त ॿी सूरत में नेशनल हाईवे ते धरणो हणंदासीं। असांजी फौरी तौर ते एफआईआर दाख़िल कई वञे त ठीकु आहे, न त ॿी सूरत में असां नेशनल हाईवे जो धरणो हणंदासीं ऐं बाइकाट जो दायरो एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। हीउ जॾहिं मर्डर थियो आहे, इन मर्डर में हिकु जेका औरत आहे मुसमाद ख़ालिदा जेका पंहिंजो इंजर्ड थी आहे, उनखे तो डॉक्टर रेफर कयो आहे सखर। असांजे आईओ जेको आहे उहो सखर वञी उन खां बयानु रिकॉर्ड करायो आहे। उनजो चवणु इहो आहे त 5 जेको आहे सो हुया जवाबदार जन असांखे अची करे हिते मारियो आहे घर में गिरी, जंहिंमें मां ज़ख़्मी थी पई आहे ऐं अरबेल महर जेको आहे उहो मर्डर थी वियो आहे। हाणे उन बुनियाद ते जेको आहे सो असां स्टेट तरफ़ां जेको आहे सो फ़रियाद दाख़िल कयूं था ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ जेको आहे एसएचओ ऐं ॿी पुलिस उन्हनि जे घरनि ते जेको आहे सो वियल आहे ऐं मां पाण बि उते वियोसि। कुझु गिरफ़्तारियूं थियूं नी, इंशाअल्लाह सभी जवाबदार गिरफ़्तार कंदासीं। कैमरामैन शकील मलिक सां गॾु जब्बार महर, धरती न्यूज़।